रतोदेरो रिपोर्ट आगा नई मकबर अबड़ो रतोदेरो बरसांगोर सूमर वहाण में मरखियाणी बिरादरी जे मर्दन औरतुन ऐं मासूम बाड़न हथन में कुरान पाक खणी बासर गुल उर्फ गुलू चनो खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे सख्त नारेबाजी कई। रिपोर्ट मूजिब रतोदेरो बरसांगोट सूमर वहाण में मरखियाणी बिरादरी जे मर्दन लियाकत अली मरखियाणी, नईम अहमद मरखियाणी, आसिफ अली मरखियाणी ऐं औरतुन नसीबा खातून, अनवर खातून, मुमताज़ खातून, सेहत खातून मरखियाणी ऐं ॿियनि हथनि में कुरान पाक खणी बासर गुलू चनो एहतजाजी मुज़ाहिरो कंदे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त गुल उर्फ गुलू चनो जो पंहिंजी बिरादरीअ सां तकरार हलंदड़ हुयो, जंहिंमें चना बिरादरीअ जा ॿ ॼणा मारिजी विया आहिनि, जंहिंजो इल्ज़ाम असां मरखियाणी बिरादरीअ ते हयो वियो आहे ऐं संदसि जे फायरिंग में असांजो हिकु ॼणो 16 सालनि जो मसूद अहमद मरखियाणी खे यंग में गोली लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो आहे, जेको लाड़काणो जे अस्पताल में ज़ेर इलाज आहे। असीं मिस्कीन मज़दूर माण्हू आहियूं, रोज़ कमाए पंहिंजो पेट गुज़र कंदा आहियूं। असां जहिड़ो न कयो आहे। गुल उर्फ गुलू चनो हिकु ॾोहारी क़िस्म जो माण्हू आहे, जंहिं ते मुख़्तलिफ़ थाणनि ते केस पिणु दाख़िल आहिनि ऐं असांजे प्लाट ते कब्ज़ो कयो आहे, जंहिंखे फबाइण लाइ असांजे मथां बुनियाद इल्ज़ाम लॻायो रहियो आहे। हुननि एसएसपी लाड़काणो इमरान कुरैशी, डीआईजी लाड़काणो मज़हर नवाज़ शेख ऐं आईजी सिंध मुश्ताक महर खां इंसाफ़ जी घुर कंदे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण जो मुतालबो कयो आहे। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ रतोदेरो।